नाज़रीन ॿियनि शहरनि जीअं जेको लॉकडाउन अॼु 15 ॾींहं लॉकडाउन करे चेला शहर मुकमल तौर बंदि पियल आहे। पाण मौजूदु आहियूं ॻोठ बीबाणी भील में, जिते ग़रीब पोरे तबिको जेको 300 रुपया ॾियाड़ी कमाईंदा हुआ, उन्हनि जे 15 ॾींहंनि खां ॾियाड़ी बंदि थी वई आहे ऐं चुल्हो 15 ॾींहंनि खां कोन भरी सघियो आहे। सिंध हुकूमत तरफ़ां का बि हिननि जी सहायता कोन कई वई आहे। अचो त हिननि रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जा छा वीचार आहे। असां कहीं कोन, असांजे चूल्हा में असां टांडो को ॿारियो आहे। बीबाणी ॻोठ आहे, असांजो पाड़ो पूरो ग़रीबत आहे कि छोकिरा बुखता मरी घरे बैठा आहियूं। हमारो को धंधो 300 दिहाड़ी छुट्टी हो आहे कोन्हे। अॼु 15 थिया शहर बंदि थी गयो, असां अटो ही को मिले कोन थी, मजूरी आहे कोन्हे। इथे थाली में असीं कीअं जाऊं वाला है, असीं बचाने जाऊं केन इथे माड़ के बैठा असीं रब रंदे के टाइम पिया तो कई टाइम कोन था पिया माड़ के पिया लगन की करा वाला सरला माड़ू जाऊं केन है, असीं मजूरी से आहे कोन्हे। असां का शइ कोन मिली है, ॿार बुखता मरी, धंधो दाड़ी असांजो कुल भिजे रहियो। असीं तारीख़ 200 250 कमाया था, उहो बि कोन्हे है। ऐं शहर में दुकान बंदि कुल, असीं का शइ कोन मिली। कॾहिं रब टक ते चाढ़ा था, कॾहिं कोन था चाढ़ा। महिरबानी करो गवर्नमेंट लाइ को असांखां जेको सो मदद करे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।